शाम जो 4 बजे ताईं हिते वेहण लाइ तयारु आहियूं। पंहिंजो मक़सदु जेको आहे, जे मक़सद लाइ आया आहियूं, यूनिटी रखो। अॼु तव्हां हिते गॾु थिया आहियो, हिते DC एवन में थरथरो मची वियो आहे। तव्हांजे अकाबिर अॻुवाणनि सां राब्ता हलनि पिया त जीअं तव्हां सां डायलॉग करे हिन करप्ट कम वारे नईम दीदड़ खे हटायो वञे त तव्हांजो साथ रहंदो। इनशाला को बहानो कोन कंदो। निमाज़ में लेट अवर पढ़ी सघिजे थी, ज़ोहर जी निमाज़ आहे 4 बजे ताईं पढ़ी सघो था, अहिड़ो को मसइलो कोन्हे। ऐं हिकु ॾींहं जी क़ुर्बानी ॾियो, तव्हांजे अॻुवाणनि जी इज़त थींदी। असीं तव्हांखे चवंदा हलूं त असांजो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट ऐं डिवीज़न जो प्रेसिडेंट ऐं मोहतरम क़ाबिल एहतराम साईं रज़ा हुसैन शाह साहब, साईं याकूब नोड़ी, शाहीन अख्तर सांगरा साहब, हिननि कॾहिं बि करप्शन न कई आहे। हीउ कूड़ो आहे, हिन वटि जवाब हुजे। अॼु 8 ॾींहं असांखे पंहिंजे मरले वार तहरीक हलायूं था, को बि हिकिड़ो सबूत पेश कनि। असीं हुनजा ज़िमेवार आहियूं।